सिंध जे ॿियनि शहरनि छियां, दड़ो, बनू, मीरपुर बठोरो समेत आसपास जे इलाइक़नि में भी अखियुनि जो वायरस तेज़ी सां फहिलजण लॻो। तफ़सीलन मूजिब सिंध जे ॿियनि शहरनि जियां, दड़ो शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में मासूम ॿार, शागिर्द, मर्द ऐं औरतूं अखियुनि जे मुज़ी मर्ज़ में मुब्तला थी रहिया आहिनि। जंहिं सबबि माण्हू ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहिनि। अखियुनि जो वायरस सिंजावल ज़िले जे चइनी तालुकनि समेत उन्हनि खे आसपास जे ॻोठनि में बि तेज़ी सां फहिलजण करे अखियुनि जे मुज़ी बीमारी जे मरीज़नि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। जंहिं सबबि दड़ो जी सरकारी तोड़े निजी अस्पतालुनि में मरीज़नि जे वॾे अंग में रश लॻल आहे। इन हवाले सां अखियुनि जे माहिर डॉक्टरनि एहतियाती उपाउ वठण लाइ चवनि था त कारा चश्मा पाइण सां गॾोगॾु हथ धोइण ऐं चहिरो साफ़ करण लाइ साफ़ सुथरो सामान इस्तेमालु करियो। दड़ो जे शहरियुनि सिहत खाते खां ऐं DHO सिंजावल खां मुतालबो कयो आहे त अखियुनि जे माहिर डॉक्टरनि जूं टीमूं जोड़े ॻोठनि तोड़े शहरनि में कैंपूं लॻायूं वञनि त जीअं वधंदड़ वायरस खे रोके सघिजे ऐं माण्हुनि मां बेचैनी ख़तमु थिए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची